नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर का खबर ॾींदा हलूं त यूसी झंडो मसाक जे वार्ड नंबर 2 में GDA अॻवान समीउल्ला जामरो ऐं समाजी वर्करनि जी अॻवानी में मच्छर मार स्प्रे करायो वियो। यूसी झंडो मसाक में वार्ड नंबर 2 में काफ़ी सालनि खां मच्छर मार स्प्रे न थियण सबबि मलेरिया जे केसनि में वाध जी रोकथाम लाइ स्प्रे करायो वियो। यूसी झंडो मसाक जे वार्ड नंबर 2 में तक़रीबन 20 सालनि खां मलेरिया खां बचा लाइ के बि उपाउ न वरिता विया हुआ। स्प्रे कराइण में समाजी अॻवान बाशऊर नौजवान दोस्तनि इंजीनियर मोहसिन अली जामरो, इंजीनियर मुज़फ़र अली, एडवोकेट अली ज़ुल्करनैन जामरो ऐं GDA जे अॻवान एडवोकेट समीउल्ला जामरो, उस्ताद गुलाम नबी जामरो, मुमताज़ अली जामरो, ख़सूसी राणीपुर RHCMS डॉक्टर कदम अली जामरो तरफ़ां कोशिशूं वठी मच्छर मार स्प्रे करायो वियो। ॻोठाणनि में मच्छर मार स्प्रे कराइण ते ॻोठाण समाजी अॻवान जी तारीफ़ कई ऐं खेनि दुआऊं ॾिनियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।